अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद तो तव्हां सब खैरियत सां हूंदो। वेलकम था कयो असांजे हिन यूट्यूब चैनल मरी अकेडमी में। अॼु जे हिन लेक्चर में असां तमामु आसान सब्जेक्ट आसान टॉपिक खे पढ़ंदासीं, जेको टॉपिक आहे असांजो उहो आहे बॉडमॉस, फुल फॉर्म ऑफ बॉडमॉस। बॉडमॉस जी फुल फॉर्म छा आहे जेका असांखे 5वीं क्लास जे सब्जेक्ट्स में मिली वेंदी आहे। बॉडमॉस जी फुल फॉर्म छा आहे इनखे असां फुल तरीक़े सां ॾिसंदासीं। ऐं पहिरां कहिड़ो इस्तेमालु थींदो आहे, पहिरां ब्रैकेट यूज़ थींदी आहे या ऑफ थींदी आहे, डिवीज़न थींदी आहे या मल्टीप्लिकेशन थी आहे, छा थींदो आहे। त इनखे असां स्टेप बाय स्टेप असां सॉल्व कंदासीं। सॼे बॉडमॉस जी असां इन हिस्ट्री खे पढ़ण जी कोशिशि कंदासीं। सभ खां पहिरां जेको असांजो यूज़ कयो वेंदो आहे उहो आहे बी, मतिलबु बॉडमॉस जो पहिरियों अखर बी। बॉडमॉस के अकॉर्डिंग टू इन रूल जे हिसाब सां हिन जो नालो रखियो वियो आहे बॉडमॉस। सभ खां पहिरां जेको यूज़ थी वेंदो आहे ब्रैकेट्स माना डिघियूं। जे सभ खां पहिरां असांजे जॾहिं हिकिड़ो असां वटि सिंपल असां वटि क्वेश्चन अचे, जीअं असां वटि का बि क्वेश्चन अचे उनखे असां सॉल्व कंदासीं त उन में तमामु घणियूं हूंदियूं ब्रैकेट्स वग़ैरह अगरि हुजनि त पोइ सभिनीनि खां पहिरां ही नंढी ब्रैकेट, पोइ विची, पोइ वॾी ब्रैकेट, इन्हनि खे असां सॉल्व कंदासीं। ठीकु आहे, त पोइ असां इन्हनि खे सॉल्व कयो। सॉल्व करण खां पोइ असांजो जेको ऑफ अगरि किथे मिलियल हुजे त ऑफ माना ज़र्ब, ऑफ अगरि कंहिं ॿिनि वर्डनि ॿिनि असांजे मैथमेटिक्स जे क्वेश्चन में ॿिनि अखरनि जे विच में अची वञे त असां छा पोइ उनखे छा कंदासीं, ज़र्ब कंदासीं। पर हिन ज़र्ब खां पहिरां हिन खे सॉल्व कयो वेंदो। ठीकु आहे, हिन खे पहिरां सॉल्व कयो वेंदो, पोइ असांजो छा थींदो, डिवीज़न थींदो। डिवीज़न खां पोइ असल मल्टीप्लिकेशन थींदो। अगरि कंहिं ॿिनि अंगनि जे विच में अगरि मिसाल तौरु असां वटि हिसाब मिलियल आहे हिकिड़े क़िस्म जो, जीअं 3 ऑफ 6 मल्टीप्लिकेशन 7। पहिरां असां 3 ऐं 6 जे विच में कंदासीं, पोइ जेको आंसर ईंदो वरी उनखे असां छा सां मल्टीप्लिकेशन कंदासीं, 7 सां मल्टीप्लिकेशन कंदासीं। छो त ऑफ हिन मल्टीप्लिकेशन खां पहिरां सॉल्व कयो वेंदो। पोइ असांजो हिन ओ बि थी वियो, डी बि थी वियो ऐं एम बि थी वियो। पोइ असां छा कंदासीं, ए खे सॉल्व कंदासीं। ए खे सॉल्व कंदासीं, मिसाल तौरु असां ए खे सॉल्व कंदासीं कीअं, ए मतिलबु असांजो एडिशन प्लस। पोइ असां हिन सभु रूल अप्लाई थी वेंदा। मिसाल तौरु असांजे हिन सॼे हिन प्रोसेस में को बि अहिड़ो अंग नाहे बचियो, अहिड़ी काई निशानी नाहे बची ऐं हीउ बचियो आहे, त पोइ असां हिन खे सॉल्व कंदासीं। ठीकु आहे, इन खां पोइ असां एस खे ए थी वियो। हाणे असां एस खे खणंदासीं। एस मतिलबु सब्सट्रैक्शन मतिलबु माइनस करणु। पोइ असां हिन एडिशन खां पोइ छा कंदासीं, माइनस कंदासीं। अगरि असांजे उन हिसाब में असांखे माइनस जी निशानी मिलियल आहे त। अगरि असांजे हिन वीडियो मां तव्हांखे कुझु सम्झण लाइ हासिलु थियो हुजे त वीडियो खे लाइक, शेयर, कमेंट ज़रूरु कजो। ऐं मिलंदासीं ईअं ई असांजे हिकु नए डेडिकेटेड वीडियो सां। ऐं हाणे असां स्टार्ट करण वारा आहियूं 5वीं क्लास जे मैथ खे। त अगरि तव्हांजो को दोस्त 5वीं क्लास में आहे त उनखे ज़रूरु चइजो त असांजी हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं ईंदड़ वीडियोनि जो इंजॉय करे। अगरि